फाटल कपड़न मेरे मुंह ए उदास थोड़े हसरत भरी निगाहन वारो ही नौजवान जवार हुसैन कमरानी है, जेको आला तैलीम याफ्ता हुअण सां गॾोगॾु बेहतरीन इलेक्ट्रिक इंजीनियर बि आहे, जेको पंहिंजी डिग्रियन के खण बजाए बुली शाह करीम जी बाज़ार में कागज़ मेड़े थो ऐं कॾहिं कॾहिं अंगारा खणी शहर जी भितियुनि ते पंहिंजी बेवसी ऐं गुरबत जा दास्तान पिण लिखे थो। जवार हुसैन एक यतीम नौजवान होने के बावजूद वही मेहनत से तैलीम पाई ऐं इलेक्ट्रिक इंजीनियर बनजण बाद इलाके के चूंडियल नुमाइंदन ऐं अवामी ख़िदमत करण के दावेदारन के दर दर वनी खास नौकरी घुरी, पर असांजे नामनियाद अवाम दोस्त लीडरन जवार हुसैन के पंहिंजी गुरबत जो जवाब ॼाणाए पंहिंजे दरन तां धिका ॾेई लोधे कढियो, जंहिंजे नतीजे में ही यतीम ऐं बासलाहियत इंजीनियर चरियो बणिजी वियो। जे चरे जी मायूसी चइजे या गुस्सो चइजे, उनखे ॾिसण सां इंसानियत जो कंध शर्म सां झुकियो वञे त असांजो मुआशरो एतिरो त बेहस ऐं ख़ुद गर्ज़ बणिजी वियो आहे जो जवार हुसैन जे ॾुखनि ऐं दर्दनि ते पहा रखण बदिरां उन जी हालत इज़ार ते टहक पियो ॾिए। शायद सिंध के ॿियनि हंधनि ते बि जवार हुसैन जहिड़ा बासलाहियत ऐं पढ़ियल गढ़ियल नौजवान ज़रूर हूंदा, जंहिंसां बि समाज जो साॻी क़िस्म जो सलूक हूंदो। शायद इहो ई सबबु आहे जो असांजो नौजवान अहिड़ियुनि हालतनि सबबु ख़ुदकशी करण, पाण साड़न, पाण मरण या ॿियनि खे मारण जो फ़ैसिलो करण ते मजबूर हूंदो आहे। अचो त जवार हुसैन जहिड़नि ॾुखोयल नौजवाननि जी दिलियुनि ते मोहब्बत जा मरहम रखी उन्हनि खे पाण सां गॾु वठी हलूं। किथे ईअं न थिए जो सिंध जो हर बासलाहियत नौजवान जवार हुसैन बणिजी वञे।